जॾहिं सिंध में थियल पार्टी ठाहे सियासी मैदान ते कमु करणु शुरू कयो हो उन वक़्तु असांजे छा कयो हुई हिंदू ऐं मुस्लमान पंहिंजे सूफ़ियाने ऐं वेदांत जी रिवायतुनि मूजिबि गॾिजी पंहिंजे मुस्तक़िल वफ़ाद खे जेसिताईं तमां आज़ाद थी सिंध जी इतिहाद तरक़ीअ लाइ कोशिशि कंदा पर बदकिस्मती सां ईअं थी न सघियो। ऐं असां जेकी सूफ़ी बुज़ुर्गनि जे रिवायत मूजिबि इस्लामाबाद जा प्रचारक हुआसीं कि शातिर सियासतदान जे चालाकियुनि जो शिकार बणिजी ही इस्लाम जे अमन सलामती ऐं माण्हुनि खे मसावाद जे बुनियाद ते मुतहद रखंदड़ दीन जे घर तशरीह में वेठा करे क़ुर ऐं इकाम इलाही जे नवाज़े हिदायतुनि जंहिंजी तशरीह हिन तरह कई आहे तो बराए ग़स्ल करदड़ आमदी नए बराए ग़स्ल करदड़ आमदी ऐं ॿिसरी छा हिन तरह फरमायो आहे त इश्तिकारो इस्लाम बधाए न मुबारक इहो उमत इस्लाम खां घटि ई अणॼाण माण्हुनि ऐं फासी ख़्यालनि जे तर्जुमान यहूदियुनि जी पैरवी में मुस्लमाननि खे चूंडियल ऐं अलहदा क़ौम ख़रीदड़ इक़बाल जे ग़लति फिक्रे फिक्री जाल में वञी फाथासीं। क़ुर जे वाज़े तइलीमात इन लज़ीन आमनू आदू वसाबी अमन बिल्लाह वल आखिर वमन सालिहन वराफ़ो हज़ारों वरियलु तारीख़ी हक़ीक़तुनि जे ख़िलाफ़ अचूका खां अंग्रेज़ दौर ताईं थियल सियासी महिनत ऐं क्रिश्चन खां वठी चालकी वरी फिक्री रहनुमाई ख़िलाफ़ हिंदुस्तान खे विराए भाङा करण वारे आलमी साम्राज्य पॉलिसियुनि जे फितरनि जा बोरा बणिजी वियासीं। हिन वक़्तु आउं मज़हबी मालूमात सियासी तजुर्बे मुस्तक़िल ते ग़ौर करण बैदि हिन नतीजे में पहुतो आहियां त 1947 जे कियल साम्राज्य सिलसिले मां फ़ाइदो पहुचण बदिरां नुक़सान पहुता आहिनि। नंढे खंड जे मुख़्तलिफ़ क़ौमुनि में प्रकट बाबति आहे मुख़्तलिफ़ साम्राजी ताक़तुनि जे असर हेठि अची दबाई नामींदड़ नफ़्ज़ जे अची पहुता आहिनि। हिन वक़्तु असांखे इहे माण्हू इस्लाम जे नाले में बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि जंहिंजो वापस इंसानियत इख़लाक़ सां को बि वास्तो कान्हे जेके इंसानियत ऐं रूहानियत जे बुनियाद आहिनि। हिन वक़्तु असां केतिरा माण्हू अहिड़ी धोखेबाज़ी सियासी गुमराह थींदा सिंध में धार्मिक माण्हुनि खे धड़ाधड़ आबादकारी जे सैलाब ज़रिए सिंध खे थोराईअ में बदिलाइण वारी साज़िश यक्ष पूरे क़ाबू थियनि था ऐं क़ौम जे वजूद जा मुस्तरो ऐं वॾे वार चवां थो त असां सिंध जा ॿ हलाल फर्ज़ंद हिन समूरी साज़िश खां बाख़बर आहियूं। खामोशी ॾियण वारा नाहिनि। असां ते इस्लाम पाकिस्तान जा सरकारी नज़रिया सोशलिज़म जो हक़रातूं तावीलूं ताक़त ऐं तशदीद जो इस्तेमालु कुफ़र ऐं मुल्क दुश्मनी जा इल्ज़ाम जेल ऐं मर्द जूं हुकूमतूं इख़्तिलाफ़ ऐं इख़्तियार जूं लालचूं असर अंदाज़ थी नथियूं सघनि। असां काफ़ी तजुर्बा करे ॾिठा आहिनि। वॾी खे ॾाढी सिंध जी हक़नि जे हिफ़ाज़त लाइ कोशिशि कई थियूं पर पाकिस्तान जे साम्राजी हुकुमरान कोन्हे जो सुबुह सामना या जौन यानी अंदाज़ ॻोल्हण वारो हाल आहे। हाणे असां इन नतीजे ते पहुता आहियूं त पाकिस्तान जो वजूद ऐं मौजूद रियासती ढांचो सिंध लाइ ज़हर कातिल जे बराबरि आहे। मुसलमान एक क़ौम न है। इस्लाम की पंजाबी तस्वीर असांखे क़बूल न आहे।
बाबी हद आहे त पाकिस्तान जो हुकुमरान तबिको उन्हनि जा खुलियल मुल्क अफगानिस्तान, कश्मीर, फिलिस्तीन, नमीबिया, साउथ अफ्रीका में क़ौमुनि जी आज़ादी लाइ तारूं करूं ऐं एहतिजाज करे रहिया आहिनि। पर पाकिस्तान जे रियासती ढांचे में क़ौमुनि जे हक़नि जी ॻाल्हि या सिंध ऐं क़ौमुनि बलोचिस्तान ऐं पठाननि जे पाकिस्तान खां आज़ादी जी गुफ़्तगू ऐं जदोजहद खे कुफर खां बदतर सम्झी ॾंडे ऐं फ़ौज जे ज़रिए दॿाइण जी कोशिशि कनि था। हाणे असांजे लाइ इन खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे त नाउमीदी जी हालत में जेके हुकुमरान तबिको एहसास महरूमी जो सॼे जी नालो ॾिए थो सभु चई ॾियूं असांखे इहो सोच ई कोन खपे जेको कड़नि जो विड़ाव थिए। जैसे असांजो सिंध मुल्क गुलाम हुजे असांजो सिंध मुल्क गुलाम हुजे सिंधी पाकिस्तानी न खपे जंहिंमें असांजो सिंध मुल्क गुलाम हुजे ऐं सिंधी क़ौम जी सियासी इक़्तिसादी तहज़ीबी आज़ादी तलब थींदी हुजे। असां जॾहिं 1946 में जिना ऐं हुनजे सियासत खां बेज़ारी इख़्तियार कई ऐं उन वक़्तु